दोस्तों ड्रामे सीरियल दौलाब जूं हलंदियूं केतिरियूं क़िस्तूं आख़िर में थींदी कहिड़ी पुॼाणी आख़िरी क़िस्त में छा थियण वारो आहे ऐं उन खां पोइ अचे पियो कहिड़ो नओं मेगा सोप सीरियल समूरी अपडेट अॼोकी वीडियो में। पर वीडियो में अॻिते वधण खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते आया आहियो नवां त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटन प्रेस करे छॾींदा त जीअं साथ हलंदो रहे ऐं लाट बनदी रहे। दोस्तों इन वक़्तु सिंध टीवी ते हलंदड़ सीरियल दौलाब ॾिसंदड़नि में तमामु घणो मक़बूल आहे। ड्रामो एसी ताईं 55 क़िस्तूं मुकमल करे चुको आहे। ड्रामे जी कहाणी बि इंतहाई शानदार आहे। ताज़ो ड्रामे जे डायरेक्टर उन ॻाल्हि जो इंकशाफ़ कयो आहे त ड्रामो सिर्फ़ु 100 क़िस्तनि ताईं हलंदो, छो त वॾा ड्रामा बोर थी वञनि था ऐं पंहिंजी मक़बूलियत विञाए वेहनि था। हिन वक़्तु ई वाहिद ड्रामो आहे जंहिंजो ॾिसंदड़नि खे शिदत सां इंतज़ारु हूंदो आहे। ड्रामे जी कहाणी खे ॾिसी लॻे थो त इन ड्रामे जी पुॼाणी बाक़ी ॿियनि ड्रामनि खां भिने मुख़्तलिफ़ हूंदी ऐं ॾिसंदड़नि जी ख़्वाहिश थींदी त काश ही ड्रामो अञा बि हलंदो रहे हा। पर इन ड्रामे खे जल्द ख़तमु कयो वेंदो छो त उन पुठियां इंतहाई शानदार ड्रामो अचण वारो आहे जंहिंमें सिंधी मीडिया जा नाले वारा वॾा अदाकार कमु कंदा। हिन ड्रामे जो ट्रेलर बि जारी थी चुको आहे। ड्रामे जी कास्ट में असद कुरैशी, निसार शाह, उमैद अली कलवड़, रिमशा शहज़ादी समेत नाले वारनि अदाकारनि खे कास्ट कयो वियो आहे ऐं रिकॉर्डिंग बि मुकमल थी चुकी आहे।